सुई गैस मां खे ख़बर ॾींदा हलूं निसार अली कुबर जी रिपोर्ट मुताबिक़ सुई गैस भरिसां क़ाइम मदरसा गौसिया कादरिया पीर बुढ़ड़ो खां पीर तरीक़त रहबर शरीकत ज़ीनत कादरियत पीर सैयद मोहम्मद इस्माइल शाह जीलानी जी अॻुवानी में महबूब खुदा बिनी जहाननि जे सरदार ग़रीबनि जे गमगार सरवर कोनेन रहमतुल आलमीन इमामुल अंबिया नबी करीम आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी ख़ुशीअ जे पुरमसरत मौक़े ते अज़ीम आली शान रैली कढी वई, जंहिंमें सवें आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिरकत करे सरकार जी आमद मरहबा, आका जी आमद मरहबा, सोने जी आमद मरहबा, मदनी जी आमद मरहबा जे नारनि जी गूंज कई। सुई गैस ऐं भरपासे वारनि इलाइक़नि जी फ़िज़ा में ख़ुशियुनि जो माहौल पैदा करे छॾियो, जॾहिं त रैली इलाइक़े जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि नंगरेजा, टालपुर, वॾा महराण हाईवे, गाबर शाख, सुई गैस ऐं मोहसिन शाह खां सेठारजा में थींदड़ सालियाने प्रोग्राम में पहुती, जिते पीर तरीक़त रहबर शरीयत ज़ीनत कादरियत पीर सैयद मोहम्मद इस्माइल शाह जीलानी जिन सोने महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो ऐं आख़िर में दुआए खैर करण बैदि मीलाद जो लंगर तक़सीम कयो वियो। Ya